सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में रुख सिंधी दोस्तनि साथियुनि भाउरनि भेनरुनि सां मुखातिबु आहियां। पाण सिंध जे तारीख़ में अहम किरदारु अदा कंदड़, पंहिंजे वतन जे आज़ादीअ लाइ जदोजहद कंदड़, उन लाइ क़ुर्बानियूं ॾींदड़ इंतिहाई अहम तारीख़ी शख़्सियतुनि ते ॻाल्हि ॿोल कंदा रहिया आहियूं। अॼु बि हिकु अहिड़ी शख़्सियत आहे जंहिंजे किरदार खे सिंध जे माण्हुनि अॻियां निर्वार न कयो वियो आहे। पाण उन माण्हू उन शख़्सियत खे अव्हां आॾो पेश कंदासीं। ही 100 साल अॻु जी तारीख़ जो हिकु हीरो आहे, सूरमो आहे। सिंध जे तारीख़ जा सूरमा आहिनि मुंदर खान चांडियो। मुंदर खान चांडियो माना ही जेको आहे मज़ाहमती शख़्सियत आहे सिंध जी, जेको मुग़लनि जे सिंध ते कब्ज़े वारे दौर में पंहिंजे साथियुनि सां गॾिजी मज़ाहमत कई, मज़ाहमती जंगियुनि में शामिल रहियो। मुग़लनि जे तारीख़ुनि में हिन क़िस्म जा किरदार लिकाए पिया। उन्हनि खे चोर धाड़ेल बाग़ी इन क़िस्म जा लक़ब ॾिना विया ऐं हुननि जा सही नाला बि न लिखिया विया। छाजे करे जो जेका उन दौर में तारीख़ लिखी सा ॿाहिरियनि माण्हुनि लिखी, या जेकॾहिं असांजे माण्हुनि जेका तारीख़ लिखी आहे वक़्त जे दज़ में लटिजी वई, हमले आवरनि असांजूं लाइब्रेरियूं कुतुबखाना साड़ाए तबाह करे छॾिया, असां ताईं पंहिंजे वतन जी सही तारीख़ पहुची न सघी। हाणे जेतोणीकि हिन जो जेको आहे मुग़लनि जी जेका लिखियलु तारीख़ आहे हिननि जो मुंदर खान चांडियो जो तफ़सीली ज़िक्र नथो मिले, पर मज़हर शाहजहानी जो किताबु आहे ऐं ॿिया उन दौर जे किताब आहिनि, उन मां मालूम थिए थो त हू बखर ऐं सेवण में मुग़लनि ख़िलाफ़ जंग में निमायान अॻुवान रहियो। माना ही हर अवल दस्ते जो किरदारु अदा कंदड़ में शामिल हुयो। माना मुंदर खान जी मज़ाहमत न रुगो मक़ामी ख़ुदि मुख़्तियारीअ जो तसलसल हो, पर सिंधी क़बीलाई मिज़ाज जे मज़ाहमती रवायतुनि जो बि तसलसल पेश करे थो। मुंदर खान चांडियो जी शख़्सियत, उन जो किरदारु वॾो मौज़ू आहे, तहक़ीक़ थियणु घुरिजे। बहरहाल सिंध जी तारीख़ हमेशह मज़ाहमती जदोजहदुनि ऐं ग़ैर मुल्की कब्ज़े ख़िलाफ़ जंगियुनि सां भरपूर रही आहे। ख़ासि तौर ते मुग़लनि जी हुक्मरानी 1524 ईस्वीअ खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि में सियासी, फ़ौजी ऐं समाजी बेचैनीअ खे जनम ॾिनो। मुग़लनि जी हुक्मरानी हाणे इन्हनि जिन मुग़लनि ख़िलाफ़ बिरादरियुनि जंग जोटी, उन्हनि ते राता ॾिना, उन्हनि में ॿियनि बिरादरियुनि ऐं ज़ातियुनि वांगुरु सिंधी क़ौम जो हिकु अहम क़बीलो चांडियो बि सभ खां वधीक सरगर्म रहियो, जंहिंजे बारे में मुग़ली तारीख़दान जेके आहिनि, मुग़लनि जा तारीख़दान आहिनि, उहो लिखनि था उन नमूने त माना हू जेको सो बाग़ी हुयो। हाणे ही जेको चांडिया क़बीलो हुयो, उन जो सरदार मुंदर खान चांडियो मुग़लनि ख़िलाफ़ जंगियुनि में ख़ासि अहमियत रखे थो। 1004 हिजरी यानी 1595 ईस्वीअ में जॾहिं मिर्ज़ा कोका हुआ हिकिड़ो, खे बखर परगि॒णो जागीर तौर ॾिनो वियो मुग़लनि तरफ़ां ऐं संदसि पुटु मिर्ज़ा अनवर बखर में मुक़ररु थियो। तॾहिं चांडिया बिरादरी पंहिंजी सियासी ऐं फ़ौजी मज़ाहमत शुरू कई। मक़ामी क़बीलनि जी ताक़त ऐं मुग़लनि जी फ़ौजी हिकमत अमलीअ जे विच में हिकु डिघी छिकताण जो सिलसिलो जारी रहियो। माना वेड़ियूं जंगियूं लगातार जारी रहियूं। को बि अहिड़ो ॾींहुं, महीनो या साल न रहियो जंहिंमें मुग़लनि ख़िलाफ़ जदोजहद न थी। हाणे बखर में मुंदर खान जी जेका जदोजहद आहे, उहा बखर जे में पहिरीं वेड़ सां शुरू थिए थी। बखर जी जेका पहिरीं वेड़ आहे, उन में हिन जो किरदारु नज़र अचे थो। मिर्ज़ा अनवर जे हुकूमत हैदर बेग जॾहिं चांडियनि ते हमिलो कयो
तॾहिं मूंदर ख़ान पंहिंजे लश्कर सां गॾु मुग़ल धारियनि हुक्मराननि सां भरपूर मुक़ाबिलो कयो ऐं इन में वॾी कामयाबी हिननि हासिल कई, जंहिंमें मुग़लनि जो कारंदो हैदर बेग शिकस्त खाई भॼी वियो ऐं मुग़लनि जो सामान, नगारा ऐं घोड़ा जेके हुया माना जंगी सामान सभु चांडियनि खे हथ लॻा। माना चांडियनि जी फ़ौज उन्हनि ते कब्ज़ो करे वरितो। बाद में वरी सेवण जे हाकिम बख्तियार बेग तुर्कमान जेको बख्तियार बेग तुर्कमान हो, उन कबीलाई इख़्तिलाफ़नि मां फ़ाइदो वठी कबीलनि में, सिंध जे कबीलनि में हर हंधि ईअं थींदो आहे त कबीलनि में पाण में इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि, बिरादरनि में पाण में इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि, उन मां धारिया हाकिम फ़ाइदो वठंदा आहिनि। त हाकिम बख्तियार बेग तुर्कमान कबीलाई इख़्तिलाफ़नि मां फ़ाइदो वठी मक़ामी सरदारनि खे गॾु करे मूंदर ख़ान चांडे जे ख़िलाफ़ वॾी फ़ौजी मुहिम शुरू कई। माना हिन ते हमिलो करणु निकितो। कंवरकोट वारी जंग में चांडियनि भरपूर मज़ाहमत कई, पर आख़िरकार शिकस्त खाधा। केतिरा ई उन में सरदार क़तल थी विया ऐं केतिरनि खे वरी क़ैद कयो। मुग़लनि पंहिंजी हुक्मरानीअ खे मज़बूत करण लाइ ॿिनि बुनियादी हिकमत अमलियुनि ते अमल कयो। पहिरीं फ़ौजी ताक़त, बखर, ठटो ऐं सेवण जहिड़नि वॾनि मर्कज़नि मां लश्कर गॾु करे हू सिंधी कबीलनि ते हमला कंदा। ॿी कबीलाई विरासत, मक़ामी कबीला जहिड़ो पंवर, कोरीजा ऐं समीजा उन्हनि खे हिक ॿिए ख़िलाफ़ इस्तेमालु करणु शुरू कयो। हाणे यूसुफ मेरिक लिखे थो, अहिड़े तरीक़े सां मूंदर ख़ान जी मज़ाहमत 1038 हिजरीअ ताईं जारी रही, जॾहिं मोहम्मद अली बखर जो हाकुम थियो त हिक खूनरेज़ वेड़ खां पोइ उन जे फ़ौजनि मूंदर ख़ान जी ज़ाल ऐं ॿारनि खे गिरफ़्तार करे वरितो। ज़ाल जे गिरफ़्तारी खां पोइ हू मुग़लनि वटि पेश पियो ऐं बखर जे क़िले में क़ैद कयो वियो। उते ई हुन इन क़िले में क़ैद दौरान हुन पंहिंजा आख़िरी पसा पूरा कया। हाणे मूंदर ख़ान चांडीअ जी जिदोजहद सिंध जी क़ौमी ऐं कबीलाई मज़ाहमत जी अहम कड़ी आहे। जेतोणीकि मुग़ल तारीख़दारनि खे घणो माना बहस हेठि या ज़िक्र हेठि न आंदो आहे, पंहिंजी तारीख़ में हुन ते रोशनी न विधी आहे, पर मज़हर शाहजहानी जो किताब तारीख़ जो मुग़लनि जो लिखायल आहे, उन में संदसि नालो बार बार मिले थो। भई हिते बि हमलो थियो, हिते अॻुवाणी कयईं, हिते मुग़लनि सां वेड़ कयईं, त इन मां हुन जी अहमियत जो माना अंदाज़ो थिए थो। संदसि मज़ाहमत का हिकु कबीलाई जंग न हुई, पर इहा सिंध जी सियासी ख़ुदमुख़्तियारी, सिंधी क़ौम जी आज़ादी, सक़ाफ़ती सुञाणप जे बका लाइ जदोजहद हुई। मूंदर ख़ान चांडियो सिंध जे उन्हनि सूरमनि मां हो जिन मुग़लनि जे फ़ौजी ताक़त आॾो पंहिंजो कबीलाई तशख़ुस ऐं आज़ादी क़ुर्बान करण लाइ तयारु न थियो। संदसि ज़िंदगी ऐं जदोजहद सिंध जी तारीख़ में कबीलाई इतिहाद, बहादुरी ऐं आज़ादीअ जे अलामत तौरु यादि रखण जोगी आहे। असांखे पंहिंजे हिन बहादुर सूरमे ते फ़ख़्रु आहे। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी।